अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 ऑगस्ट मंडे ऐं तक़रीबन हिकु थियण वारो आहे। मां ॾाढी देरि सां अॼु व्लॉग शुरू कयो आहे। कमु त मां सवेर खां कंदी थी अचां। हे गुल मां कल्ह ठाहियो हो, बिल्कुलु कंप्लीट ड्राई थी वियो आहे। हिन में जेके थोरी घणी मूंखां मिस्टेक थी उहा मां पोइ शेयर कंदमि इंशाल्लाह जॾहिं मां हिन डो जी वीडियो ठाहींदमि। ऐं अॼु मां हे हया आहिनि हिन ते, ठीकु आहे। हे नवां गुल ऐं नवां पन। हे गुल मूंखां ॾाढो वॾो ठही वियो, तजुर्बो ई हुयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं हे थोरा मां नंढा ठाहिया आहिनि। हिन ते कुझु ॾांडियूं कुझु पन ॿिया बि ठाहिया अथमि। सो हाणे हे कंप्लीट ड्राई थींदो ऐं हे अञा ताईं दो कुझु बचियलु आहे जेको मां हिन में विझी छॾियो आहे। त मां हिन खे जेको आहे कंप्लीट थींदो त पेंट थींदो, उन खां पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हिते मां लंच में ठाहियां थी मज़ेदार दाल। अॼु मां अजीब तरकीब ईजाद कई आहे पंहिंजे तरफ़ां। ॻाढ़ी दाल, महरी जी दाल, उन में बसर, टमाटा ऐं थूम, मिर्च ऐं हैड इहो विझी ऐं मां हिनखे बसि चाढ़े छॾियो आहे। भले सभु शयूं चङी तरह ॻरी वेंदियूं, पोइ अलाए छा कंदमि ख़बर न आहे। इहो मां ईजाद कयो आहे। इलाही देरि त मां हिन कम में मसरूफ़ रहियमि। हे ॿ बास्केट्स जेके बसर ऐं पटाटनि मां ख़ाली थियूं हुयूं, त मां वटि जमा थियल आहिनि जेतिरियूं बि बॉटल्स ऐं जार्स। त हिननि सभिनीनि खे मां अलॻि अलॻि जेको आहे बास्केट्स में विधो आहे। हिन में सॼा जार आहिनि, हिन वारे में, ऐं हिन में सॼियूं जेके आहिनि बॉटल्स आहिनि। त इन्हनि में मूंखे इलाही टाइम लॻो। ऐं जेके प्लास्टिक जूं बॉटल्स हुयूं ऐं दॿा हुया ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं, उहे सॼियूं मां जेके आहिनि मथे विझी आयमि। हिकिड़ो मुंहिंजो आहे वॾो कंटेनर जंहिंमें मां प्लास्टिक जो सामान जमा कयो आहे। त सुबुह खां मां इन कम में मसरूफ़ हुयमि। ऐं हे मुंहिंजा पथर कुझु कुझु हे ख़राबु थी विया आहिनि, इन्हनि खे बि मूंखे रीपेंट करिणो आहे। सो ज़ाया त न कंदमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मूंखे हिते आसपास पथर मिलनि बि नथा, त मां क्लिफ्टन तां वठी ईंदी आहियां। त हाणे जेको आहे लंच कंप्लीट कंदमि। सॼे ॾींहं में करण लाइ घणा ई कम आहिनि, पोइ ॾिठो वेंदो त छा छा थो थिए। दाल जेका आहे चङी तरह ॻरी वई। उन खां पोइ मां हिन में सावा मिर्च विधा आहिनि 2, ईअं भञी करे, ऐं लूणु विधुमि ऐं थोरो गरम मसालो। ऐं हाणे मां हिनखे प्रॉपरली महिटींदमि त जीअं हिन में बसर, टमाटा ऐं थूम दाल सां गॾु गॾु सभु शयूं ॻरी वञनि। ऐं उनखां सवाइ हिते मां जीरो साफ़ करे राई ॾियण जे लाइ रखियो आहे। बसि इहो अॼु बीठे बीठे मुंहिंजे ज़हन में आयो त मां ईअं थी दाल पचायां। सो हिन जी अलॻि सां त ज़ाहिर मां का वीडियो कोन थी ठाहियां, त मां सोचियो इहो हिन व्लॉग में इहो तव्हां सां मां शेयर करे छॾियां। पोइ दाल खे चङी तरह प्रॉपर महिटणो आहे जीअं सॼी सुठी तरह ॻरी वञे, बसर टमाटर बि ॻरी वञे। ऐं राति जो मां हे मच्छी जो ॿोड़ पचायो हो, त इहो बि हिते तए ते रखियो अथमि त जीअं गरम थिए, त हाणे मां हिन सां गॾु गॾु मानी बि पचाईंदमि। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं असां चांवरनि सां दाल पचाईंदा आहियूं त थोरी छिॾी कंदा आहियूं, पर जॾहिं असां मानी सां दाल ठाहींदा आहियूं त पोइ थोरी घाटी रखंदा आहियूं। त हीअ दाल मां रखंदमि थोरी घाटी। सो ॾाढी मज़ेदार ख़ुशबू थी अचे। त इहा रेसिपी मां वरी रिपीट करे छॾियांव। त मां दाल, ॻाढ़ी दाल, महरी जी दाल भिॼाए, ऐं पोइ उन ई दाल में ई मां हिकिड़ो बसर, हिकिड़ो टमाटर, 2-3 ॻड़ियूं थूम जूं, ॻाढ़ा मिर्च ऐं हैड विझी हल्की बाहि ते छॾे ॾिनो। सभु शयूं ॻरी वयूं। पोइ मां हिन में सावा मिर्च, लूणु ऐं थोरी चपटी गरम मसाले जी विधी आहे। ऐं हाणे जीरे जी राई ॾींदमि। आख़िर में हिन में धाणा पवंदा त फस्ट क्लास जेको आहे मज़ेदार दाल तयारु हूंदी। हाणे इहो राई ॾियण खां पोइ मां पचाईंदमि मानी। तेसिताईं मच्छी जो ॿोड़ बि गरम थी वेंदो ऐं इहो असांजो लंच हूंदो। ऐं पोइ मां वेंदमि नमाज़ पढ़णु। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ऑगस्ट 3 तारीख़ ऐं ट्यूसडे। ऐं हे कल्ह जेको मां हिन कुनीअ ते कमु कयो उहो बिल्कुलु सुकी वियो आहे। ऐं मां इहो रिज़ल्ट ॾिसी इलाही ख़ुशि थी थियां। ऐं उनखां सवाइ भाॼी सफ़ा ख़तमु थी वई आहे। हिकिड़ो वीचारो पटाटो पियो आहे ऐं इहे 2-3 बसर वग़ैरह वग़ैरह। त अॼु मूंखे वञिणो आहे भाॼी वठणु। ज़हरा त हली वई थां धोई सफ़ाई करे। ऐं हिते मां खीरु रखियो आहे कढ़ण जे लाइ। खीरु काढ़ींदमि, उनखां पोइ जेको आहे 11:30 खनि मां ॿाहिरि वेंदमि भाॼी वठणु। ऐं ॿियो कमु इलाही कयो आहे मां सुबुह खां। मथे इलाही सेटिंग शयूं, घणो कुझु हेठि मथे कयो, कबटनि में रखियो। सना सना कम हूंदा आहिनि, उहे रिकॉर्ड करण जहिड़ा बि न हूंदा आहिनि हक़ीक़त। त बहरहाल कमु थींदो रहियो आहे। ऐं हिते सिर्फ़ु हल्की बाहि ते मां खीरु इन लाइ काढ़ींदी आहियां त हिन जी मलाई जेका सुठी निकिरी वेंदी आहे ऐं पोइ फैट फ्री बिल्कुलु खीरु हूंदो आहे। त जे तकिड़ो तेज़ बाहि करे काढ़िबो आहे त पोइ बसि हिकिड़ी सन्हड़ी खल जहिड़ी हिकिड़ी लेयर मलाई जी ॼमंदी आहे। त आराम सां पियो आहे हिते ऐं मां बि आराम सां वेठी आहियां। 11 थिया आहिनि पूरा। त ॾिसां थी पोइ थोरी देरि खां पोइ वेंदमि ॿाहिरि।
ऐं हा, हिते मां सवेरे सवेरे ॾही बि ॼमाए छॾी आहे। ॾही जीअं त असांजे खाधे जो हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट हिसो आहे, त जीअं ई हिकिड़ी थोड़ी खुटणु लॻंदी आहे त मां हिकदमि ॿी ठाहे छॾींदी आहियां। अल्हम्दुलिल्लाह मुनो हिकु थियो आहे, मां वापसि अची वई आहियां। 11:30 बजे मां वई हुअमि तक़रीबन। भाॼी वरिती ऐं बसर जेके आहिनि मां हिन में लाहे छॾिया आहिनि रेक में। पटाटा धोतमि छो त ॾाढा मेरा ऐं स्मेली हुया। उनखां सवाइ भिंडियूं वरितियूं, टमाटर, वाङण, खीरा, अदरक, थूम। अॼुकल्ह मां सॼी थूम वठंदी आहियां त जीअं पाण छिलियूं, ऐं मिर्च ऐं धाणा। ऐं पटाटा मूंखे मिलिया 100 जा 1.5 किलो, ऐं बसर मिलिया 150 रुपए जा किलो, टमाटर मिलिया 250 रुपए जा किलो। ईअं भिंडियूं वाङण इहे बि सभु ईअं ई तक़रीबन 200 जे लॻभॻि मिलिया मूंखे। सो बहरहाल जेको बि आहे इहो वठी आई आहियां। ऐं मां दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग न कई, छो त मां अहिद कयो आहे त मां हाणे फ़िलहालु न वठंदमि, छो त माण्हू ॾाढी तकलीफ़ में आहिनि। उहे 2 पैसा बि असां कंहिंजे हुन में जमा करायूं फंड में। ॿी ॻाल्हि त हा, मां कुझु कपिड़ो वरितो, उहो सिर्फ़ु मां इन लाइ वरितो जो उहो हर वक़्तु अवेलेबल न हूंदो आहे। बाए चांस मूंखे नज़र आयो त उन ते मां जेको आहे कंप्रोमाइज़ न करे सघियमि। उहो तव्हां सां पोइ थी शेयर कयां। फ़िलहालु हिननि शयुनि खे ठिकाणो ॾियां। 1:15 थियो आहे तक़रीबन। सभिनी खां पहिरीं त विझी आयमि। गर्मीअ पघर में हालति ख़राबु हुई, ऐं बाज़ार में एॾा ओबर हुया जंहिंजी हद न आहे। ऐं वापसीअ ते हल्की हल्की बूंदा बांदी बि थिए पई। हाणे जेको आहे फस्ट क्लास तेज़ मींहुं थो वसे। हे आहिनि उहे कपिड़ा जेके मां न छॾे सघियमि ऐं मां वठी आयमि। हे उहो ई कपिड़ो आहे, जीअं मिसाल तव्हांखे हे ॾेखारियां। हे मां पंहिंजी शलवारनि जो कपिड़ो ऑनलाइन घुरायो हो, त मूंखे 350 रुपया गज़ मिलियो हो। ऐं हे हितां मूंखे मिलंदो आहे 150 रुपए। ऐं इहो बाए चांस कॾहिं कॾहिं हूंदो आहे, हर वक़्तु न हूंदो आहे। त हे मां वठी आयमि। त मां तव्हां सुगंध खे बि ॾींदमि। हादिया, राजिया जूं, सादिया जूं, सभिनीनि जा ट्राउज़र्स शलवारूं हिन मां फस्ट क्लास ठही वेंदियूं। त मूंखे ॾाढो हे कपिड़ो सुठो लॻो। उहो ई सभु 150 रुपया मीटर। कंपनी मुंहिंजी फेवरेट, जंहिंखे मां बार बार कपिड़ो इस्तेमालु कयो आहे। हिन ते त शायदि लॻल ई कोन्हे, पर ख़ैरु आहे। ऐं हिन में थोरो ग्लिटर आहे। हे मुंहिंजे रिलिन जे लाइ। ऐं हाणे बि सोचां थी त कुझु रिलियूं कढंदमि जेके हिन बोर्ड वारनि जे सिलसिले में ॾींदमि, त वरी कुझु नयूं पंहिंजे लाइ ॿियूं सिबंदमि। हे रेड, हे सभु इहे मुंहिंजे रिलिन जे लाइ। हे रेड बेस्ट क्वालिटी कपिड़े जी, कलर्स एॾा प्यारा ऐं फिटंदा बि न आहिनि। बसि हिकु ई दफ़ो मुंहिंजो हिकिड़ो रेड फिटो हुयो, अलाए छो। बाक़ी त मां कॾहिं बि मूंखे को ख़राबु तजुर्बो न आहे। हे मूंखे ॾाढो वणियो, ब्लैक ऐं ग्रे। हिन जो ईअं ई प्रिंट आहे, हे फिटल न आहे बल्कि इहो आहे ई ईअं। सो हे त हिन जो सुठो पासो आहे। हीअ कंपनी आहे, ठीकु आहे। सो हिन जो मां हमेशह वठंदी आहियां, त मूंखे ॾाढो सुठो लॻो त हे बि मुंहिंजो रिलिन में कमु ईंदो। हिकिड़ो हे पीस वणियो, तमामु ज़बरदस्तु लॻो मूंखे। पोइ हाणे चाहे मां रिली में विझां, मां हिन जो छा बि कयां। ऐं हिकिड़ो हे ग्रीन वरितमि, त हिन में बि ग्लिटर आहे। सॼा क्रिसमस ट्रीज़ ठहियल अथसि, पर ख़ैर प्रिंट सां मूंखे फ़र्क़ु नथो पए। त इहो मां हूअं अहद करे वई हुअमि त मां कुझु बि न वठंदमि। ऐं जीअं मां चवंदी आहियां त हमेशह मां दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग कंदी आहियां, उहा मां न कई। ऐं पर हे जो मूंखे नज़र आया त हाणे ॿिए दफ़े हुजनि न हुजनि, त पोइ मुंहिंजो हुन में साह अटकी पियो, त मां इहे वठी आयमि। सो हाणे मां वज़ू करे आई आहियां, पहिरियों पढ़ंदमि निमाज़, पोइ वञी लंच वग़ैरह ठाहींदमि, कुझु बि कंदमि। ऐं छो त पोइ देरि थी वेंदी मूंखे ॾाढी। ऐं अॼु एॾी गर्मी पई थिए जो मां उहो हालांकि किचन जो कमु करे मां पोइ वञी विझंदी आहियां, पर अॼु मां विझी पहिरियों आयमि, छो त मुंहिंजो साह पियो मुंहिंजे। त हीअ मुंहिंजी फस्ट क्लास ज़बरदस्त क़िस्म जी शॉपिंग आहे। हाणे नमाज़ खां पोइ मिलंदासीं। हिन महिल 6:45 थिया आहिनि तक़रीबन, ऐं असांजी लाइट 5 बजे खां वियल आहे। सुराणे हिते कुझु भाॼियूं थी कटे, ऐं हिते पटाटा बॉइल कया अथई। इहे राति जो पटाटनि जा कटलेट्स ठहंदा, चांवर पचंदा। ऐं मां हाणे चिकन घुरायो आहे, त मां कुझु चिकन फ्राए कंदमि। त बिजली भले बंदि आहे, पर असांखे पंहिंजा रूटीन जा कम उअं ई करिणा आहिनि जीअं असां कंदा आहियूं। सो हाणे मूंखे हिनखे चिकन खे भरणो आहे, हिसा करिणा आहिनि। उन खां पोइ राति जे लाइ तयारी करणी आहे मानी जी। 8 थियण वारा आहिनि, ऐं सुराण हे कटलेट्स ठाहे छॾिया आहिनि। उन खां सवाइ हिते चिकन पचे थो पियो। इहो भुॻल चिकन ठाहींदमि मां। ऐं ॿियो त जॾहिं बि मां ॾोई हणां थी न देगड़ीअ ते, मूंखे शुगर केन भुटो यादि थी अचे। हे चांवर आहिनि राति वारा बचियल, तमामु थोरा खाधा विया, त हे पूरा जो पूरा चांवर ईअं ई बचिया पिया हुआ, जेके असां बॉक्स में विझी रखियासीं। ऐं हे आहिनि कुझु भाॼियूं, त इहे फ्रीज़ थियल हुयूं। लास्ट टाइम जॾहिं मां चाइनीज़ पचायो आहे चांवर, त भाॼियूं थोरियूं घणियूं हुयूं, उन खां वधीक हुयूं, त मां फ्रीज़ करे छॾियूं।
हाणे हिन में हिकिड़ो अंडो विधो आहे ऐं कटियल उहे सब्जियूं विधियूं आहिनि। हाणे हिन में मां जेको आहे चांवरनि खे बसि थोरो ईअं फ्राइड राइस वारो टच ॾींदमि। इहो असांजो डिनर आहे ऐं तव्हां खां मोकिलाईंदमि जेको कुझु बि कयां थी, जेको कुझु बि सम्झ में आयो उहो मां तव्हां सां शेयर कयो आहे। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं हिन ॿोॾि मुतासिरीन जे लाइ प्लीज़ जेतिरो थी सघेव पंहिंजे घरनि जा दरवाज़ा, पंहिंजे दिलनि जा दरवाज़ा खोलियो। असां पंहिंजे तौर ते कोशिशि कयूं था जेतिरी असांखां थिए थी ऐं सभिनी खे इहा ई सलाह इहा ई आहे सभिनी खे त जेको आहे उन्हनि खे न विसारियो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाल्लाह वरी मिलंदासीं पंहिंजे नेक्स्ट ब्लॉग में। तेसिताईं तव्हांखां मोकिलायां थी। अलाह भाई।